असांजी सिंधी ज़बान ॾिसो केॾी न वसी ज़बान आहे न। असांजी ॿोलीअ में हर लफ़्ज़ जे लाइ हर शइ जे लाइ अलॻि हिकिड़ो लफ़्ज़ आहे। जीअं हींअर मां पंहिंजे नंढड़े खे अंग्रेज़ी पढ़ाए रहियो हुअमि त हिकिड़ो वर्ड आयो हूफ़। हूफ़ चइबो आहे मतिलबु खुर खे न। हाणे अंग्रेज़ीअ में गऊं बकरी रिढ गॾो घोड़ो खच्चर सभिनी जे पेर जे लाइ हूफ़ इस्तेमालु कयो थो वञे। माना हुन में को बि फ़र्क़ु न आहे, हुननि जे लाइ सभु हिकु आहे। पर असांजी ज़बान में सिंधी ज़बान में ईअं न आहे। असांजी सिंधी ज़बान में घोड़े गॾ ऐं खच्चर जो जेको पेर आहे उनखे सुंभ चयो वेंदो आहे, छो त उन जी जेका बनावट आहे उहा डिफरेंट आहे, अलॻि आहे। ऐं में बकरी रिढ गऊं ऐं उन खां अलावा हरण उन्हनि जो जेको पेर आहे या इवन जेको आहे सो सूअर जंहिंखे असां सिंधीअ में मिरूं चवंदा आहियूं, मिरूअ जे पेर, इन्हनि जो पेर जेको आहे विचां चीरियल हूंदो आहे। इन चीरियल पेर खे जेको आहे सिंधीअ में चयो वेंदो आहे खुर। त खुर ऐं सुंभ ॿई अलॻि शइ आहिनि। असां वटि ॿिन्ही जे लाइ ॿिन्ही जी बनावट जे मुताबिक़ उन्हनि जो अलॻि नालो आहे। अंग्रेज़ीअ में ईअं न आहे। त तव्हां सोचो त असांजी सिंधी ज़बान केॾी डीप ऐं वसी आहे। असांखे फ़ख़ुरु हुजणु खपे पंहिंजी ज़बान ते। इन जे लाइ पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे नौजवाननि सां सिंधी ॻाल्हायो, उन्हनि खे पढ़ायो ऐं उन्हनि खे सेखारियो सिंधी। असांजा काफ़ी सिंधी माण्हू जेके कराची हैदराबाद या इस्लामाबाद में रहनि था उहे पंहिंजे ॿारनि खे सिंधी नथा सेखारनि न उन्हनि सां ॻाल्हाइनि था। त इहो ग़लति पिया कनि। पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते फ़ख़ुरु कयो, सिंधी ॻाल्हायो। वॾी महिरबानी।